वॾे वज़ीर पारां कराची जे बिजली वाहिपेदारनि लाइ टारगेटेड सब्सिडी प्रोग्राम ते स्टडीज़ करण जी हिदायत ॾिनी वई आहे। थर जे कोयले मां सस्ती बिजली पैदा करे के इलेक्ट्रिक खे ॾियण जो तजवीज़ ॾिनी वई आहे। कराची खां हिकु दो ॿीहर खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। वॾे वज़ीर पारां कराची जे बिजली वाहिपेदारनि लाइ टारगेटेड सब्सिडी प्रोग्राम ते स्टडी करण जी हिदायत ॾिनी वई आहे। थर जे कोयले मां सस्ती बिजली पैदा करण के इलेक्ट्रिक खे ॾियण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह के इलेक्ट्रिक चेयरमैन शहरियार चिश्ती जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में सीईओ के इलेक्ट्रिक सैयद ताहा, प्रिंसिपल सेक्रेटरी तवानाई ऐं ॿिया शरीक थिया आहिनि। ऊन्हारे जे शुरूआत में ही शहर जो गरीब तबिको डिघे लोड शेडिंग सबबि सख़्त तकलीफ़ुनि में आहे। वॾे वज़ीर पारां इहो चयो वियो आहे, लोड शेडिंग में ख़ासि करे गरीब इलाइक़नि ऐं घटिताई आणणु घुरिजे। सैयद मुराद अली शाह पारां इहो चयो वियो आहे, के इलेक्ट्रिक सिंध हुकूमत सां सहकार लाइ तयारु आहे। शहरियार चिश्ती पारां इहो चयो वियो आहे, सस्ती बिजली जे पैदावार ज़रूरत आहे। चेयरमैन के इलेक्ट्रिक पारां इहो चयो वियो आहे। वॾे वज़ीर पारां तवानाई खाते खे सब्सिडी बिजली लाइ तजवीज़ूं तयारु करण जी हिदायत कई वई आहे। हिकु दो ॿीहर खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। वॾे वज़ीर पारां कराची जे बिजली वाहिपेदारनि लाइ टारगेटेड सब्सिडी प्रोग्राम ते स्टडी करण जी हिदायत ॾिनी वई आहे। थर जे कोयले मां सस्ती बिजली पैदा करे के इलेक्ट्रिक खे ॾियण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां के इलेक्ट्रिक चेयरमैन शहरियार चिश्ती जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में सीईओ के इलेक्ट्रिक सैयद ताहा, प्रिंसिपल सेक्रेटरी तवानाई ऐं ॿिया शरीक थिया आहिनि। ऊन्हारे जी शुरूआत में ही शहर जो गरीब तबिको डिघे लोड शेडिंग सबबि सख़्त तकलीफ़ुनि में आहे। वॾे वज़ीर पारां इहो चयो वियो आहे, लोड शेडिंग में ख़ासि करे गरीब इलाइक़नि में घटिताई आणणु घुरिजे। वॾे वज़ीर पारां इहो चयो वियो आहे, के इलेक्ट्रिक सिंध हुकूमत सां सख़्त तकलीफ़ुनि में आहे। लोड शेडिंग में ख़ासि करे गरीब इलाइक़नि में घटिताई आणणु घुरिजे। उन हवाले सां कराची खां ब्यूरो चीफ कराची इमदाद सुमरा लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, तफ़सील खां आगाह कजो। हाँ जी बिल्कुल नादिर, अवांखे ॿुधाईंदलूं त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह चेयरमैन के इलेक्ट्रिक शहरियार चिश्ती सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में सीईओ के इलेक्ट्रिक सैयद ताहा, प्रिंसिपल सेक्रेटरी तवानाई ऐं ॿिया लाॻापियल अमलदार शरीक हुआ। उन मौक़े ते वॾे वज़ीर चयो त ऊन्हारे जे शुरूआत शहर जे गरीब तबिको डिघी लोड शेडिंग सबबि सख़्त तकलीफ़ुनि ऐं परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। लोड शेडिंग में ख़ासि करे गरीब वारनि इलाइक़नि में जेको आहे घटिताई आणणु घुरिजे। सिंध जे वॾे वज़ीर जेको आहे लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कई आहे त गरीब इलाइक़नि में लोड शेडिंग ख़तमु करण लाइ हल कढण जो ॾिठो वञे। जॾहिं त उन मौक़े ते के इलेक्ट्रिक जे जेको आहे चेयरमैन सीएम खे वॾे वज़ीर खे चयो त के इलेक्ट्रिक हुकूमत सिंध सां सहकार लाइ तयारु आहे। जॾहिं त कराची जी बिजली वाहिपींदड़ लाइ टारगेटेड सब्सिडी प्रोग्राम ते स्टडी करण जी हिदायत कई वई आहे। जॾहिं त हुन वधीक चयो त सस्ती बिजली जी पैदावार ज़रूरी आहे। चेयरमैन के इलेक्ट्रिक जो चवणु आहे, जॾहिं त हुनजो वधीक चवणो त थर जे कोयले मां सस्ती बिजली पैदा करे के इलेक्ट्रिक खे ॾियण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। जॾहिं त सस्ती बिजली गरीब इलाइक़नि खे घटि अघनि ते बिना वक़्फ़े फ़राहम करण जी हिदायत कई आहे। जॾहिं त सनअती इलाइक़नि लाइ मुनासिब अघनि ते बिजली फ़राहम करण लाइ पार्टनरशिप प्लान ते कमु हली रहियो आहे। तवानाई खाते खे सस्ती बिजली लाइ तजवीज़ूं तयारु करण जी पिणु हिदायत कई वई आहे। जॾहिं त कराची कमिश्नर सेक्रेटरी तवानाई ऐं सीईओ के इलेक्ट्रिक ते मुश्तमिल कमेटी क़ाइमु कई वई आहे। जॾहिं त कमेटी गरीब इलाइक़नि खे सस्ती बिजली फ़राहम करण लाइ पाबंदियूं सिफ़ारिशूं जेके आहिनि उहे पिणु पेश कंदियूं। जी नादिर।